अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ोएब आहे। अॼु असां अहिड़ी बीमारियुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेके डॉक्टर अक्सर सुञाणप न करे सघंदा आहिनि। अॼोके एपिसोड में सिर्फ़ु असां थायराइड जी बीमारियुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। अच्छा, थायराइड छा थींदो आहे? थायराइड हिकिड़ो गुदूद आहे जेको असांजे गले जे अॻियां मौजूदु हूंदो आहे। थायराइड जो कमु छा आहे? थायराइड असांजे जिस्म में हार्मोन्स ठाहींदो आहे। उहे हार्मोन्स असांजे जिस्म जे हर उज़न ते असरअंदाज़ हूंदा आहिनि, जंहिंमें तव्हांजो दिमाग़ थी वियो, तव्हांजी दिलि थी वई, तव्हांजे हॾनि जी मज़बूती थी वई, तव्हांजो हाज़मी प्रोसेस थी वियो। इन खां अलावा ॿिया काफ़ी फंक्शन्स आहिनि जेके थायराइड जा हार्मोन्स कंट्रोल कंदा आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे, जेके थायराइड जा मसइला आहिनि उहे तशख़ीस नथा थी सघनि। अच्छा, थायराइड जा हार्मोन्स वधीक हुजण या घटि हुजण ॿई तव्हांजे दिलि जा मसइला कराए सघनि था, बांझपन कराए सघनि था, तव्हांजे हॾनि खे भोरे वग़ैरह सघनि था ऐं कोमा बि कराए सघंदा। पर 2-3 अहिड़ियूं कंडीशन जिते इहे तव्हांखे मौत बि ॾियारे सघंदा। जेका हाइपोथायराइडिज़म हूंदा आहे उनमें छा थींदो आहे? जेके तव्हांजा नॉर्मल हार्मोन्स हूंदा आहिनि, नॉर्मल जी रेंज खां तव्हां वधीक ठहणु लॻंदा आहिनि, ऐं जेको हाइपोथायराइडिज़म हूंदो आहे उनमें तव्हांजा हार्मोन्स घटि ठहणु लॻंदा आहिनि। अगरि असां अलामतुनि ते ॻाल्हायूं त हाइपोथायराइडिज़म में कहिड़ियूं कहिड़ियूं अलामतूं थींदियूं आहिनि मरीज़नि में? हुनमें तव्हांजो थकावट थी वई, तव्हांजो वज़न जो वधणु थी वियो, थधि लॻणु, डिप्रेशन, कब्ज़ी रहणु। ऐं अगरि हाइपोथायराइडिज़म जी ॻाल्हायूं त हुनमें कहिड़ियूं अलामतूं हूंदियूं आहिनि? हुनमें तव्हांजो वज़न घटिजी वेंदो, तव्हांजी दस्त वग़ैरह रहंदा, गुस्सो वधीक ईंदो। हुन खां अलावा पघर जो वधीक अचणु, दिलि जी धड़कन तेज़ थियणु, इहे अलामतूं हाइपोथायराइडिज़म जी हूंदियूं आहिनि। थायराइड जी बीमारियूं सुञाणप इन लाइ ॾुखियूं हूंदियूं आहिनि, जेके हिन जूं अलामतूं हूंदियूं आहिनि उहे काफ़ी आम हूंदियूं आहिनि, काफ़ी ॿिनि बीमारियुनि सां मैच वग़ैरह कंदियूं आहिनि। पर अगरि कंहिंखे लॻे थो त मुंहिंजी अलामतूं थायराइड बीमारी जे करे आहिनि, त हिकिड़ी सादा सी ब्लड टेस्ट थींदी आहे जंहिंजो नालो हूंदो आहे थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन। अगरि तव्हांखे शक वग़ैरह थिए थो त असांजा अलामतूं थायराइड बीमारियुनि सां रिलेटेड आहिनि, त तव्हां पंहिंजे डॉक्टरनि सां सलाह करे तव्हां इहा थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन टेस्ट कराए सघो था। थैंक यू।